नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी तालुके जे यूनियन ऑफ द क़ाउंसल फक़ीर नो होथियाणी जे ॻोठ दरिया खान टालपur जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग काफ़ी वक्त खां ज़बू हाल बणियल है। स्कूल जे हिक कमरे जी छत जा चापड़ किरण सबबि पहिरें क्लास में पढ़ाईंदड़ प्राइमरी उस्ताद अंब मशहूरी समेत 3 शागिर्द तालिब साजिद ऐं आसिफ मशहूरी ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इलाज जे लाइ अस्पताल नियो वियो, जिते मरम पट्टी कराइण बाद खेनि घर ॾांहुं रवानो कयो वियो। ज़ख़्मी थियल उस्ताद अंब मशहूरी साफ़िन खे ॿुधायो त सुबुह सवेल स्कूल में पहिरें क्लास जे शागिर्दनि खे पढ़ाए रहियो हुउसि त ओचितो छत मां चापड़ किरण शुरू थी विया, जंहिं सबबि मूं समेत क्लास जा 3 मासूम शागिर्द पिणु ज़ख़्मी थी पिया आहिनि। स्कूल में ड्यूटी कंदड़ उस्ताद ऐं ॻोठाण ज़िले इंतिज़ामिया समेत सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी नई सर बिल्डिंग तइमीर कराए ॾिनी वञे, नाक़स कम कंदड़ ठेकेदार ऐं अमले खिलाफ एक्शन वरितो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।